ऐनक, जूना ताला, डायनासोर जी हड्डियूं, ॾाढो कुछ ॾिठो। हल जाम टाइम खां पोइ मिलिया आहियूं त घुमूं था ऐं ॻाल्हियूं था कयूं। वाह, सच नाइस आइडिया। कशिश, तोखे बैग याद अथई? कहिड़ी? पैसो लॻम पटता। हल ॻाल्हि। पैसो लॻम पटता, पैसे वठम गाव, गाह ॾिनो गांइ खे, गांइ ॾिनो खीर, खीर ॾिनो अम्मा खे, अम्मा ॾिनो लोलो, लोलो ॾिनो काव खे, काव ॾिनो अंब, अंब ॾिनो राजा खे, राजा ॾिनई घोड़ी, चढ़ी घुम चंदन पटाको, जिए मुंहिंजो काको। कशिश, तोखे ॿी बैग याद अथई? कहिड़ी? जेको खीर पिए। वो तो मूंखे ॾाढी वणंदी आहे। हल ॻाए। जो खीर पिए सो वीर दिए, रंग चोर बदन सुठा सुहिणा लगन, वठिन चोर वधे ॾाढी सूंहं थिए, वठिन चोर बदन लिंग चुस्त थियन, खीर सफ़ा सुठो वाह ॾाढो मिठो, पाण अचो पियो वरी खीर वठो, ॾे खीर अम्मा थी परण वञा, मां परण वञा, मां परण वञा। हिकु मिनट थी मालविका, तो केड़ी पक्की सिंधी कीअं थी अचे? छो न, भले मां अमेरिका में रही आहियां, पर मुंहिंजी मूल ॿोली त सिंधी आहे न। भले मां अमेरिका में सिंधी न पढ़ियमि, पर मुंहिंजे मम्मी पप्पा दादा ऐं दादी मूंखे कॾहिं अहसासु न थियणु ॾिनो, सदाईं मूंखे पंहिंजे असली सिंधी माहौल में रखियो। मालविका, मूंखे त डपु थो लॻे कि मां सुभाणे हिते अचां त पंहिंजी सिंधी ॿोली खे हिते म्यूज़ियम में न ॾिसां। बसि हाणे मां हिकु प्रण थी वठां, हाणे मां अमेरिका न वेंदमि, ऐं तव्हां बि हिकु प्रण वठो कि सिंधी ॿोली खे फैलाइण जी पूरी कोशिशि कंदव जेसिताईं सभिनि खे सिंधी लिखणु पढ़णु ऐं ॻाल्हाइणु नथी अची वञे, तेसिताईं सिंधी ॿोली खे अॻियां वधाईंदा रहंदासीं। थैंक यू। म्यूज़ियम में पंहिंजी सिंधी ॿोली न रखणी आहे त हाणे असांखे उथणो ई पवंदो, जाॻणो ई पवंदो। थैंक यू। असां अंब त घणा ई खाधा आहिनि, पर असां कॾहिं इहो सोचियो कि न अंबनि खे केरु पोखियो आहे? हाणे तव्हांखे उहो सम्झाइण अचे थी हेलन ऐं सीमा। मां, मम्मी, पप्पा, भाउ, भेण, असां त तोखे अहिड़ी जॻह ॻोल्हियूं पिया ऐं तूं हिते पंहिंजा सिटी में ख़राब थी करी। असां हिते कुझ में घुमण आया आहियूं ऐं तूं हिते वैरायटी नथी उगाई। मां अंब पई पोखियां। हाणे अंब पोखे त तोखे अंब मिली वेंदे छा? तूं नथी सम्झी, ॿी मां थी तोखे सम्झाए। अगरि असांजा ॾाॾा परॾाॾा अंब न पोखे वञनि हा त छा असां अंब खाई सघूं हा? अगरि असां अंब न पोखंदासीं त असांजी जेकी अचण वारी पीढ़ी हूंदी उहा अंब खाई सघंदी। हिन ई नमूने अगरि असां ॾाॾा परॾाॾा असां माउ पीउ अगरि असांखे सिंधी न सेखारींदा त छा असांखे सिंधी अचे हा? अगरि असां पंहिंजे ॿारनि बच्चनि खे सिंधी न सेखारींदासीं त अॻियां हुननि खे बि सिंधी न ईंदी, उहा त सिंधी ॿोली पूरी थी वेंदी वांगुरु। I am also studying in 8th standard of Ambedkar School. मां भी अंग्रेजी मीडियम में ही पढ़ंदी आहियां, पर मां मुंहिंजी मम्मी पप्पा भाउ भेण सभिनि खे सिंधी में ॻाल्हाईंदी आहियां। ऐं मां तव्हांखे वेनिती थी कयांव कि तव्हां त सिंधी ॻाल्हाईंदा ई आहियो, पर तव्हां पंहिंजे ॿारनि बच्चनि खे बि सिंधी सेखारिजो। अगरि असांजा पूर्वज असांखे सिंधी न सेखारे वञनि हा त असांखे सिंधी न अचे हा। इन करे असांखे हाणे उथणो ई पवंदो, जाॻणो ई पवंदो। असां आहियूं त नंढड़ा, पर असांखे हाणे काई फ़िक्र आहे कि हिन सिंधी ॿोलीअ छा कयूं। हाणे तव्हांखे इहो सम्झाइण अचे कि कशिश राम रखिया। अॼु त मां आहियां नंढड़ी, पर मूंखे इहो जेको अहसासु थिए थो, अखियुनि में अचनि था आंसू, अखियुनि में अचनि था आंसू। अॼु त आहियूं असां सिंधी, अॼु त आहियूं असां सिंधी, पर केरु रहंदो सुभाणे सिंधी, पर केरु रहंदो सुभाणे सिंधी। इहो डपु मूंखे खाई वियो आहे। सिंधी ॿोली धीरे धीरे भुलिजंदी थी वञे, भुलिजंदी थी वञे, भुलिजंदी थी वञे। हिन जो ज़िम्मेदार केरु आहे? असां आहियूं, असां आहियूं, असां ही आहियूं। असां ही आहियूं। हाणे तव्हांजे सामने पंहिंजे नंढो सो नाटक
हाय ऐसे किते कुछ भी समझे भी है ना माती तो के समझाया ये सही सुभाणे जी सिंधी बोली आहे एक असा सिंधी हुंदे कना हुंदे सुंदे भी असा सिंधी समझी ऐ बुद्धि न था सकूं अखियूं हुंदे सुंदे भी असा सिंधी पढ़ी ऐ लिखी न था सकूं बात हुंदे सुंदे भी असा सिंधी ॻाल्हाए न था सकूं त इहा शरीर छा कम आहे ये कहिड़ी भाषा में ईंदो हिंदी भाषा में ईंदो अंग्रेजी भाषा में ईंदो कि असांजी सिंधी भाषा जे पुतलनि में ईंदो मूंखे त लॻे थो इहा सिंधी भाषा जे पुतलनि में ईंदो छोकी असांजी सुभाणे जी सिंधी ॿोली आहे न करे असांजी तव्हां सां निमाणी विनती आहे कि तव्हां पंहिंजे ॿार बच्चनि खे सिंधी सेखारियो हाणे असां सिंधी में ई ॻाल्हायूं असां सिंधी ॿोली खे फैलाइण जी पूरी कोशिशि कंदासीं जाग सिंधी जागना है वेल सुमण जी आहे जाग सिंधी जागना है वेल सुमण जी आहे वेल सुमण जी नाहे भाऊ वेल सुमण जी नाहे वेल सुमण जी नाहे भाऊ
आहे उन्हनि सां ज़रूरु सिंधीअ में ॻाल्हाईंदासीं ऐं जेकॾहिं साम्हूं सिंधी असांखे ॿिए भाषा में पुछे थो कुझु त असां हुनखे जवाबु न ॾींदासीं सिंधीअ में ई ॻाल्हाईंदासीं आयो लाल सभई चओ सॼो पंहिंजो आइटम तयारु कयो मां उन्हनि जे डायरेक्टर साहिब खे घुराईंदुसि हिते त महिरबानी करे उन्हनि तालियुनि सां सन्मान कयो असांजे जीतू भाई हिराणी नाटक तयारु कयो आहे ऐं हिकिड़ी ॿी ख़ासि पधराई हिननि सभिनी ॿारनि खे सुजाग सिंधी समिति तरफ़ां 500 रुपया ऐं असांजे हरगुंदास तेजवाणी तरफ़ां 500 रुपया हिननि खे ॾिना जिनके भी जमा हो जाए नीचे जो सरी ग्रुप ला अच्छा आ दे आगे नीचे जमा हो जाए अच्छा नीचे अच्छा जा मेहमान हिते अची करे 2 मिंट ॻाल्हाइनि पर उन खां अॻु में मां असांजे दर्शन लाल साहिब जिन खे वेनती कंदुसि त हिते हींअर असां वेनती कंदासीं ॾाढी भारतीय केवलामणी अॻियां अचनि अॼु जे हिन कार्य ते ॿ करनि छा हूंदो त असांजा जेके इमेज यूनिवर्सिटी में लेक्चरर आहे मां उन्हनि खे वेनती कंदुसि ॿ ख़ासि ॻाल्हि जो कहिड़ी ॾिसण में डेढ़ भी कला का ही गर्मिया तने में असांजा भावर में शांति ना असां त मां सुभाणे वोट तो आणा मां सिंधी आहियां मूंसां सिंधीअ में ॻाल्हाए जोरदार तालियूं यो नंबर मुंचन वीराणी या वीरवाणी वीरवाणी मुंचन हाणे पहिरों नंबर मैं मां चाहींदुसि हुन पहिरें नंबर जो नाम पुरुषोत्तम भाई प्लीज प्लीज कार्य समाप्त कयूं उन खां अॻु में ग्रुप फोटो कई आभार असांजा प्रमुख साहिब हरे सतनाणी मां वेनती कंदुसि त आभार विधि जा 2 अखर ॻाल्हाए उन खां पोइ प्रोग्राम जीअं पूरो थींदो असांजे हरगुंदास तेजवाणी तरफ़ां सभिनी खे कुझु प्रसाद आहे ऐं हितां वठंदा वञनि ऐं जेके पार्टिसिपेट आहिनि हिते बीहंदा असां पंहिंजो ग्रुप फोटो कढाईंदा अॼु जा आयल सभु दोस्तो मोटाणी साहिब वर्षा मैडम कली मैडम असांजे सुजाग सिंधी समिति जा सभु मेंबर्स ऐं सभु विद्यार्थी ऐं जेके बि हुननि जा मिट माइट दोस्त यार सभु आया आहियो मां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां लाइटूं बंदि हुजण खां पोइ बि पंखा नथा हलनि तंहिंखां पोइ बि तव्हां 2-2.5 कलाक हिन प्रोग्राम में असां सां गॾु रहिया आहियो असांखे साथ सहकार ॾिनो आहे उन लाइ तव्हांखे लख लख शुक्राना हिते बि असांजे सुजाग सिंधी समितियूं जेके बि असां मीटिंग थियनि या कुझु प्रोग्राम थियनि अहिड़े नमूने असांखे साथ सहकार ॾींदा रहंदा उहा मां आशा रखां थो असां 6 अक्टूबर ते जेको लता बकानी म्यूज़िकल नाइट आहे वॉइस ऑफ भगवती नावाणी उन टिकटूं फर्स्ट नवरात्रि खां संत सतरामदास मंडल ते सेल थींदियूं ऐं उन में बि अहिड़े क़िस्म जो साथ सहकार तव्हांजो मिलंदो रहंदो अहिड़ी मां आशा रखां थो धन्यवाद थैंक्स अ लॉट